नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ रियासती माशिर कंदासी रियासती वेझो बसदा जो मोटरसाइकिल के टक्कर लगन सबब नौजवान जी बाची फौत वियो आहे। कौमी शहर तेज़ रफ्तार मस्दा जो मोटरसाइकिल के टक्कर लगन सबब मोटरसाइकिल सवार नौजवान मौके ते फौत थी वियो। इतलात मोटरवे पुलिस ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस पहुच फौती नौजवान जी सुञाणप 42 वरियें जे ॻोठ दरिया खां जलबाणी वासी गुलाम मुर्तज़ा जलबाणी तौर थी आहे। मस्दा ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर अवां रियासती मां शेयर कयूं पिया। रियासती वेझो मस्दा जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबब नौजवान जी भाड़जी फौत वियो आहे। कौमी शहर तेज़ रफ्तार मस्दा जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबब मोटरसाइकिल सवार नौजवान मौके ते फौत थी वियो। इतलात मोटरवे पुलिस ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब फौती नौजवान जी सुञाणप 42 वरियें जे ॻोठ दरिया खां जलबाणी वासी गुलाम मुर्तज़ा जलबाणी तौर थी आहे। रियासती मां यह ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। रियासती वेझो मस्दा जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबब नौजवान जी बार जी फौत वियो आहे।